चेटीचंड के अवसर ते हिन टाउनशिप में चेटीचंड जो सेलिब्रेशन्स बिगिन करण लाए वी सिंधीज़ की टीम सिंधियत जी मौज जो आयोजन कंदी है। उन परंपरा के आगे वधाईंदे हिन साल हिन जो आयोजन असां कयो है। जीअं तव्हां सभी जानो था, सिंधी साज़, सिंधी संगीत, सिंधी बोली, सिंधी गायण, ये सब शहर में रहण जी संस्कृति आ, उन सभिन खां काफ़ी दूर थी वही है। सिंधी साज़ अब कोन था वजन शहरी एरिया में, अर्बन एरियाज़ में नहीं। सिंधी संगीत, सिंधी गीत, सिंधी बोली सब पुठिते पिया थींदा वजन। पर जेकी ही असांजी संस्कृति है, उन संस्कृति के हिन एरिया में जेको सेमी अर्बन है ऐं कुछ एरियाज़ रूरल भी हैं, उन एरियाज़ में जेके असांजा पुराणा साज़ आहिनि, गीत आहिनि, कलाम आहिनि, काफ़ियूं आहिनि, उन्हनि सभिनि खे हिते बन्नी विस्तार में कच्छ जे बॉर्डर ते इंडो पाक बॉर्डर जे नंढनि गांवनि में ही सब वाद्य यंत्र जेके भी आहिनि उन्हनि सभिनि खे वॼायो वेंदो आहे ऐं बिल्कुल पुरानी सिंधी स्टाइल में जीअं ओरिजिनल सिंधी हुई, जीअं असांजी संस्कृति आ, उन सिंधी गीत ऐं संगीत जो वारसो जेको आहे, ही जेके मुंहिंजे पुठियां वेठल कलाकार आहिनि उन्हनि संभालियो आहे ऐं उन्हनि खे अॻियां वधाइनि अने विझाइनि पिया। हिकु नाले सां मां तारूफ़ न ॾींदुसि, पर जेके साज़िंदा जेके गीत ॻाइण वारा आहिनि ऐं जेके वॼाइण वारा आहिनि, उन्हनि जो मां नंढो सो तारूफ़ तव्हांखे ॾेई छॾियां, छाकाणि तव्हां शायदि ही जेके इक्विपमेंट्स आहिनि नॉर्मली वॼंदे कोन ॾिठा हूंदा हा। सभिनि खां पहिरियों मुंहिंजे लेफ्ट में ढोलक आहे, उन खां पोइ घड़ो ऐं घमेलो, उन पासे में आहे तंबूरो, जूनी भाषा में जेके असां चवंदा हुआसीं पेटी, इंग्लिश में और हिंदी में सॉरी हारमोनियम। देयर ही इज। इन जे पासे में जेको सिंधी नालो आहे न वाद्य यंत्र जो, उहो आहे अलगोज़ा ऐं पॉपुलरली जेको असांखे नोन आहे उहो आहे जोड़िया पावा। देयर इज। ऐं एक्सट्रीम मुंहिंजे राइट में जेको वाद्य यंत्र उनजे हथ में आहे, मुंहं सां वॼंदो आहे, वेरी रेयर जेको ही वाद्य यंत्र आहे उहो आहे मोरचंग। वॼाइण जी मोरचंग कला अलॻि आहे, जिब सां वॼंदो आहे, एक अजीब प्रकार जो इंस्ट्रूमेंट है असांजी सिंधी संस्कृति में। ही सॼो ग्रुप असांजी सिंधी संस्कृति के वधाए विझाए रहियो आहे। इन ग्रुप जो नालो है कला वारसो ग्रुप ऐं ही बन्नी पच्छम कच्छ मां अची रहिया आहिनि। हिते हूंदे बि असां हिन संस्कृति जी कदर न करे रहिया आहियूं, पर हितां खां हज़ारों लखों मील दूर जिते वञण जो रस्तो सिर्फ बाय एयर है, न्यूयॉर्क में वेठल माण्हू हिते असांजे विच अचनि था। शाह अब्दुल लतीफ़ बिठाई उन छा कलाम लिखिया आहिनि, उनखे कीअं ॻाइजे थो, कीअं सभिनि ताईं पहुचाइजनि, उहे लिखियूं कीअं, उन्हनि जो मतिलबु छा आहे, उहा सॼी संस्कृति आहे हिकिड़ी सॼी जेके सम्झण जी बेहद ज़रूर आहे, पर असां वो न करे रहे हैं। उनकी कीमत खबर है उन्हनि सभिनि खे जेके उते वेठा आहिनि ॿाहिरि।